अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण अवांजी ख़िदमत में हाज़िर। फिल्म अलबली जे हवाले सां ही हिस्सो ॿियो ऐं इन में असांजा मुअज़्ज़िज़ महिमान असां सां महवे गुफ़्तगू थींदा त यकीनन ही सभु जेके बाब आहिनि माज़ीअ जा, जेका ख़ूबसूरती आहे, जेका रोशनी है उहा असां ते ॿिया अनेक अक्स छॾे वेंदी। सईद साहब, आप कुछ कह रहे थे इस फिल्म के बारे में। भाई मैं ये कहना चाहता हूँ कि एक तो मेरे दो बहुत ही करीबी दोस्त सिंधी फिल्म के उस दौर में जी, एक थे गुलाम अली भाई कंपोज़र, सुभान अल्लाह, ही वॉज अ वेरी डियर फ्रेंड ऑफ माइन, एवरीबडी नोज दैट, और मोहम्मद यूसुफ। ये दो ऐसे दोस्त थे मेरे कि हम लोग यानी जब वो आते थे यहाँ गाने के लिए तो हम वहाँ ईस्टर्न के बाहर एक होटल था अल-फैयाज़, तो वहाँ लंच कराना, ये कराना, ये सब मेरी ड्यूटी होती थी। तो वो जो थी ना मेरी बड़ी अच्छी उनके साथ कंपनी, और जब मैं इस काबिल हुआ फिल्में बनाने तो ग़ुलाम अली साहब नहीं रहे। तो मैंने उस दौर में उन्हें प्रॉमिस किया था कि जब मैं फीचर फिल्म बनाऊंगा तो कंपोज़र मैं तुम्हें लूँगा, इसलिए कि उनके पास इतनी मेलोडी थी, इतनी मेलोडी थी उनकी कंपोजिशन में। ये अभी भी मेरे ख्याल से जो हम सॉन्ग सुन रहे थे वो ग़ुलाम अली भाई का है जी उनका एक रिदम का एक अपना ही पैटर्न था जी, काउंटर्स का अपना पैटर्न था जी। तो वो जो है ना वो मैंने वही कहा कि ये दो शख्स का अगर मैं जिक्र ना करूँ तो वो एक तिश्नगी रहेगी मेरे दिल में। अच्छा, इस अलबली की कहानी आपको याद है? मुझे अब इतना याद है मुझे, कोई सीन में मैं जब डायरेक्टर से पूछता था अपने ग़ुलाम अली भाई से तो वो कहते थे तालपुरों के दौर की कहानी है जी, उस दौर की। ये इतना मुझे याद है, कोई लव स्टोरी को उन्होंने पिक किया था और माजी बैद की कोई कहानी थी। हाँ कुछ यही थी, यानी कॉस्ट्यूम की फिल्म थी वो। जाहिर है कॉस्ट्यूम की फिल्म तो हर दौर में एक्सपेंसिव बनती है जी, तो वो उन्होंने शायद कोई रियल स्टोरी पिक की होगी या अपने नवाब भाई को पता होगा ज़्यादा, मुझे ऐसा फील होता है। इसीलिए कि मैं एज अ कैमरामैन जो है ना अपने सीन का सिर्फ मूड पूछता था कि मूड क्या चाहते हो, रोमांटिक मूड है, ड्रामेटिक मूड है, क्या मैं कैमरे के एंगल्स बनाऊं, तो बस उसी हद तक मैं अपने आप को जब कैमरामैन था तो महदूद रखता था। जी बुखारी साहब, साईं ख़ासि तौर ते हिन क़िस्म जी जेके कॉस्ट्यूम फिल्म्स ठहनि थियूं उन्हनि जो हिकिड़ो वॾो दाइरो थिए थो, हिकिड़ो वॾो असरु थिए थो, छाकाणि त माज़ीअ खे डिपिक्ट कयूं था असां, उन जी तस्वीर सॼी नई नस्ल ताईं आणियूं था, छाकाणि त उहो वक़्तु त गुज़री चुको आहे। उहो तव्हांजे ख़्याल में हीअ फिल्म उन में कामयाबु वई, उन माज़ीअ खे साम्हूं आणण में? छा त कास्ट्यूम फिल्मूं जेके हूंदियूं आहिनि घणो करे हक़ीक़ी कहाणी ते मुश्तमिल हूंदियूं आहिनि, घणो करे, या वरी जेको छो तिलस्माती दास्तान हूंदा आहिनि जीअं अलफ़ लैला या ईअं। हीअ फिल्म सिंधी में मां पायां थो ॿी कास्ट्यूम फिल्म आहे, हिकिड़ी सोलठ हुई, ॿी हीअ हुई, या टी जेका असां वटि फज़ल साहब वारी उमर मारवी। हिन में कास्ट्यूम जेको नवाब साहब ॿुधायो उतां बि आयो, ऐं जेको हुननि पाण कास्ट्यूम ठाहियो उहो एक्यूरेट ठाहियो, बिल्कुलु बिल्कुलु कहाणी जे मुताबिक़। ईअं बि न आहे जेको लुंडियूं सलवार हुजनि उन जी सलवार हुनखे पई हुजे, ऐं लिबास जेको सो ईअं ढिरो ढारो हुजे या तंग हुजे, ईअं कोन हो। लिबास, तलवारूं, नेज़ा, हर शइ, ऐं वरी जेके सेट लॻाया विया उहे बि उन हिसाब सां तमामु फ़खरुद्दीन साहबु हो सेट डिज़ाइन, त उहो उन सेट ठाहिया, त उहो बिल्कुलु उन हिसाब सां वधी। उन जेका कहाणी जी डिमांड आहे, सीने जी जेका डिमांड आहे, वरी उन हिसाब सां जेका कास्ट हुई, उन जी परफॉर्मेंस, फ़ोटोग्राफी, त उहो पोइ चार चंड लॻी था वञनि अहिड़ी शइ में। उहा शइ कामयाबु थी थिए। ॾिसण में वारो जेको असां रशियस ॾिसंदासीं ईस्टर्न स्टूडियो में त अजीब हिकिड़ो अलॻि म्यूज़िक व्यूज़िक कोन, रशियस ईअं साइलेंट हूंदा आहिनि पर लुत्फ़ु ईंदो, मज़ो ईंदो, ख़बर पवंदी त सुठी शइ पेट आहे मयार मुताबिक़। वाह, मुज़म्मिल होते थे स्टिल फोटोग्राफर हमारे, तो उनको ग़ुलाम हैदर भाई ने भेजा था कहीं सक्खर में, और हवेलियों की तस्वीरें ली थी। अब तो आप सर्च में डाल दें गूगल में, आपको 1 लाख हवेलियाँ मिल जाएंगी। तो वो बाकायदा मुज़म्मिल गए थे और जाके वो सारी स्टिल्स बनाई थी, और फिर उससे फिर फ़खरुद्दीन भाई को दिया गया था कि इसके करीब करीब बनाओ, सेट बनाओ। इतना पेन लिया जाता था एनालॉग के दौर में। वाह वाह। सईद साहब ऐं शाह साहब ज़िक्र कनि पिया था त केॾो पेनफुल हूंदो उहो सभु, छाकाणि त हिकिड़ी मुस्तक़िल कोशिशि हूंदी हुई, ऐं एनालॉग कोशिशि त ख़ैर उहो ज़मानो त वियो गुज़री, पर बहरहाल हिननि खे जेका पज़ीराई मिली परवरदिगार उहा बि हिननि खे बेताश ॾिनी, ऐं हिन जी महिनतूं बि साफ़ पयूं, पर बहरहाल महिनत दर्द तलब हूंदी आहे। असां वटि हिन फिल्म जो हिकिड़ो गीत आहे, दिल दर्दां ॾाढी सताई,
अचो त उहो सभु गॾिजी कनायूं था। असरोंदे हाय असरोंदे उमर गवाई दिल करता ॾाढी सताई। बेदर्दाद वसदी दुनिया बेदर्दाद वसदी दुनिया थोड़ी सी दुनिया बिच की रहना दिलड़ी दरी दरी प्रीत रुलाई असरोंदे हाय असरोंदे उमर गवाई दिल करता ॾाढी सताई। क्या जानने जग वाले प्रीत क्या जानने जग वाले बहरों सोने दिल दे काले सानू मोहब्बत रास नाई असरोंदे हाय असरोंदे उमर गवाई दिल करता ॾाढी सताई। हाल सुनावा कहलू अपना हाल सुनावा दिल दे हाल ते बल बल रोवा सानू पति आग लगाई असरोंदे हाय असरोंदे उमर गवाई दिल करे। कुछ ज़िक्र हिन फिल्म सां लॻापियल अहम अदाकारनि जो कुझु प्रोफाइल्स असां वटि तव्हांजे लाइ आहिनि। पहिरियों प्रोफाइल आहे बीना जो। ख्वाजा जमात खाना पोयां रोज़ी कार्नर बिल्डिंग हैदराबाद में रहंदी हुई ऐं हुन सिंधी फिल्मुनि जो साथ ॾियण जी भरपूर कोशिशि कई। संदसि ॾोहिटी नजमा काविश बि फिल्मुनि जे हवाले सां हिकिड़ो सुठो नाव थी उभरियो। सिंधी फिल्मूं अथसि घूंघट लाइ कुंवार, बादल, सिंधुड़ीअ त सदके, हाज़ुर साईं, ममता ऐं सुहिणा साईं। ॿियो प्रोफाइल महर सिमी। महर सिमी जो ॼम 25 जुलाई 1959 ते हैदराबाद में थियो। संदसि वालिद जमीलुद्दीन पेशे जे लिहाज़ खां लाहौर में स्कूल टीचर हुयो। पंहिंजी हयाती जा इब्तिदाई ॾींहं हैदराबाद में गुज़ारींदे महर सिमीअ मेमण स्कूल में तालीम हासिल कई, जिते 8 दर्जा पढ़ियाई ऐं मौसीक़ी जे जहान में मदग़म थी वई। हुन तमामु नंढड़ी उमिरि में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मशहूरु प्रोड्यूसर ग़ुलाम हुसैन शेख वटि पंहिंजी पहिरीं रिकॉर्डिंग कराई, जंहिंजा ॿोल हुया गीत गुलनि जा हार किथे। 1971 में ॻायल संदसि पहिरियों गीत ई हुन लाइ शोहरतुनि जो सबबु बणिजी वियो। पाकिस्तान टेलीविज़न कराचीअ सां संदसि साथ 1973 खां ई जुड़िजी वियो, जॾहिं मशहूरु डायरेक्टर ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिबु PTV जॉइन कई ऐं खेसि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ॻाइण जो मौक़ो ॾिनो। 1976 में कराची लॾे अचण खां पोइ महर सिमीअ खां साहिबु बीबे ख़ान खां फ़नी तरबियत वरिती, जेको रूरल इलाइक़े में सेखारींदो हुयो। तंहिंखां सवाइ मौसीक़ार ग़ुलाम अलीअ बि संदसि फ़नी तरवीज में अहम किरदारु अदा कयो। घरवारे जी वफ़ात खां पोइ महर सिमी पंहिंजे औलाद सां कराची में रहे थी।
टियों प्रोफाइल रुबीना बदर। 1956 में ॼावल रुबीना बदर रेडियो पाकिस्तान कराची तां ॻाइण जी शुरुआत कई। 1964 में फिल्म बेटीअ में बेबी रोज़ीना जे नाले सां ज़रा बच के चलना यहाँ ॻाए पंहिंजे हिसे जी शोहरतुनि जो आगाज़ कयई। रंगीला और मुनव्वर ज़रीफ़ 1973 में, पर्दा ना उठाओ, ईमानदार, इंतज़ार, शराफत, ख़तरनाक 1974 में, इज़्ज़त, आरज़ू ऐं ख़ानज़ादा 1975 में संदसि मशहूर फिल्मूं आहिनि। रुस के टुर पियो सरकार फिल्म ख़ानज़ादा में ॻायल संदसि मक़बूल तरीन गीत आहे। हुन 50 सालनि जी ॼमार में 28 मार्च 2006 ते वफ़ात कई। फिल्मूं अथसि अलबेली, प्यार कयो सिंगार, रत जा रिश्ता, सिंदूरी रत सदके, हाज़ुर साईं, ममता ऐं हाकिम ख़ान। दिल की हाय शोर करे नचण जो आयो आयो नचण जो आयो आयो नचण जो शौक़ हवा दिल की हाय शोर करे ओके कैसा आया ओके कैसा आया दीवाना नशा हुस्न का वो मीठा है इन्हनि गाननि जी लड़ीअ मां लुत्फ़ वठण खां पोइ यकीनन असां वटि बि महिमाननि जी लड़ी मौजूदु आहे ऐं चाहींदासीं त उन्हनि खां फाइनल कमेंट्स वठूं असांजी पंहिंजी हिन फिल्म जे बारे में। सईद साहब, कोई फाइनल कमेंट अलबेली के बारे में तव्हां चवणु चाहियो? अलबेली एक उस दौर की एक डिफरेंट टाइप की फिल्म थी जो एक पैटर्न बन रहा था और हमारी सिंधी फिल्में जो थी वो उनमें एक पंजाबियत की खुशबू आने लगी थी। वही डांसेस हमने शुरू कर दिए थे, वही हमने एक्शन शुरू कर दिए थे। वो जो रोमांटिक या वो आर्टिस्टिक चीज़ें थी वो ख़त्म हो गई। अलबेली की ज़रा सी डिले होने की वजह से वो थोड़ा सा कॉस्ट्यूम को ज़रा सा लोगों ने एक्सेप्ट नहीं किया, मगर इट वाज अ गुड मूवी। आप देखें तो इट वाज अ वेरी प्लेजेंट लुकिंग फिल्म। इट वाज लिटिल बिट लेट बट इट वाज अ प्लेजेंट मूवी। सुभान अल्लाह। शाह साहब, साईं फिल्मूं लेट थींदियूं आहिनि, ज़ाहिर आहे हिकिड़ो टेक्निकली जेके रीज़न हूंदा आहिनि या पैसे जो रीज़न हूंदो आहे, हा, हिन सां असांखे प्रॉब्लम थियो। ऐं निगेटिव हिकिड़ो सेंसिटिव हिकिड़ो मटीरियल हूंदो आहे जेको उनखे हिकिड़ी जेका असां थधाण में रखियो वेंदो आहे, उनखे जेकॾहिं गर्माश मिले, हीटअप मिलियो त उहो ख़राबु थी वेंदो आहे जी, एमल्शन लही वेंदो आहे, एमल्शन ख़राबु थी वेंदो आहे। त हिन सां पोइ असांखे प्रॉब्लम पैदा थियो। ॾाढी हिकिड़ो माना सेंसिटिव हूंदियूं आहिनि सभु शयूं इहे असांजी टेक्निकल। उनजे बावजूदि फिल्म कामयाबु थी, छो जो आम माण्हू त कोन थो ॾिसे, उहो माण्हू उन टेक्निकल ॻाल्हियुनि खे कोन थो ॾिसे। आम माण्हू हिकिड़ी ओवरऑल कहाणी थो ॾिसे, ओवरऑल डायरेक्शन, फोटोग्राफी ऐं गाना, मौसीक़ी। ऐं मौसीक़ी त लाजवाब हुई, अलबेली मौसीक़ी तमामु लाजवाब हुई। त सिंधी माण्हू उअं ई मौसीक़ी जा ॼाणू आहिनि, हिकिड़ा मौसीक़ी चाहींदड़ हूंदा आहिनि, पर सिंधी माण्हू मौसीक़ी जा ॼाणू आहिनि जेके हर गीत खे, हर सुर खे ऐं लय खे सम्झनि था। त
तो इहा ई कामयाबी जी इन फिल्म खे निशानी मथे हुई। खणी वई। हाँ बिल्कुलु। ठीकु, नवाब साहब। इन्हें दौर में इन्हें फिल्म जॾहिं इहा स्टॉप थी त ग़ुलाम अहमद सिद्दीकी साहब ॿी हिकिड़ी फिल्म शुरू कई गैरत शान सां जो, मूंखे उन में साइड हीरो कास्ट कयो हुओ, त उन जी बि थोरी शूटिंग हली, वरी उहा बंदि थी। त बकौल सईद साहब जे जेके स्ट्राइकूं ऐं इहे जेके ईस्टर्न स्टूडियो में शुरू थियूं, ईस्टर्न स्टूडियो ज़वाल अची वियो हलियो। ऐं इहा फिल्म मूं ॾिठी, हैदराबाद में लॻी हुई, राज सिनेमा में मूं ॾिठी इहा फिल्म। मूंखे फिल्म में उहो जेको पहिरीं शूटिंग ऐं बाद जी शूटिंग, उन में उहो तासुर मूंखे सुठो न वेठो ज़हन में अच्छा, इन फिल्म मां। ठीकु, बाक़ी हूं जेके कास्ट्यूम हुई उनजी तमामु सुठी हुई, आर्टिस्ट तमामु सुठा हुआ, डायरेक्शन लाइ बि चई सघिजे थो त सिद्दीकी साहब सुठो हिकिड़ो पढ़ियल लिखियल डायरेक्टर हो। पर अलाए छो मूंखे हीउ जेको गैप पइजी वियो हलियो, जी, या पोइ प्रोड्यूसर जी हिन में ख़ामी चइजे या स्टूडियो जे करे, जी, त मूंखे इहा फिल्म पसंदि कान आई। ओके। वसीम साहब, तव्हां कुझु चवंदो फाइनल कमेंट्स अलबेली जे बारे में? साईं फिल्म अलबेली माण्हुनि ॾाढी पसंदि कई जी, ऐं फिल्म सुठो बिज़नेस बि ॾिनो। असीं त ख़ैर उन वक़्त में मसरूफ़ हुआसीं, पर ॿुधंदा हुआसीं त फिल्म सुठी पई हले ऐं सुठो बिज़नेस पई ॾे। असांजो सिंध जेको आहे न साईं, फ़नकारनि जी क़दुरु करे थो, त फिल्म खे उन्हनि रिफ्यूज़ न कयो, फिल्म खे पोइ बि उन्हनि क़बूलु कयो। प्रोग्राम जी पुॼाणी करणु चाहींदासीं ऐं चाहींदासीं त उन ते मोकिलण खां पहिरीं असीं अर्ज़ु इहो कयूं त हीअ सभु जेका नुदरत हुई, जेका सूंहं हुई, जेका सोबिया हुई, जेको रंग हुयो, इहो सभु अलबेलो हुयो। उनखे यादि करण जी अज़त ज़रूरत आहे। किथे बि को प्रिंट मिले थो त उनखे मिस न करणु घुरिजे ऐं हिन सफ़र में जेतिरो गॾु हली सघिजे ओतिरो हिन सफ़र जी सूंहं थी वेंदो। गाने खे इंजॉय कयो। इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया ऐं सिंधी फिल्म संसार ज़रूरु ॾिसिजो, छाकाणि त इन में उहा मीरास आहे, उहो विरसो आहे जेको असांखे अॻियनि नसलनि ताईं मुंतक़िल करिणो आहे। इजाज़त ॾींदा, फ़ी अमानिल्लाह, अल्लाह वाहिद। सच प्यार निभायण जा। अल्लाह को जो